सिंध ऐं बलूचिस्तान जे दंग ते कच्ची पुल वारे इलाइक़े जो चुखी ॻोठ ॿोॾ जे हिक वॾे वहिकरे में लुढ़ी चुको हो। ॿोॾ जो वहिकरो अचण खां अॻु केतिराई माण्हू ॻोठ ख़ाली करे विया हुआ, पर औरतुनि ऐं ॿारनि समेत अहिड़ा 50 माण्हू बि हुआ जेके वक़्त सिर ॻोठ मां न निकिरी सघिया ऐं पाणीअ जे वॾे वहिकरे चइनी पासनि खां खेनि घेरे वरितो। चुखी जे ॿोॾ वहिकरे में माण्हुनि जे फाथल हुअण जो इतला मिलण ते सिंध जो सीनियर सहाफ़ी कादिर लाशारी फौरी तौर सिंध बलूचिस्तान बॉर्डर ते रिपोर्टिंग लाइ पहुची वियो। कादिर लाशारी वाक़े वारे हंध तां फासी पियल माण्हुनि बाबति लाइव रिपोर्टिंग शुरू करे ॾिनी। चुखी वारो इलाइक़ो सॾिबो आहे, जिते अवां ॾिसी सघो था त विचां पाणी वहे थो ऐं परे पासे खां जेके बैराज या बंदि जेको बचियल आहे उहे माण्हू फाथल आहिनि उते, ऐं उतां जेके आहिनि उहे माण्हू पुकारूं कनि पिया त असांखे हितां कढियो वञे। ऐं अवां ही ॾिसी सघो था त ही चुखी वारो इलाइक़ो आहे, जिते ही बंदि जा जेके विचां खंड लॻल आहिनि, इन विच में 3-4 खंड लॻल आहिनि। ही FP बचा बंदि आहे जेको चवनि पिया त कुबो सईद खान वारे इलाइक़े खां जेको छॾियो वियो हुयो। ही उहो इलाइक़ो आहे जितां हिन वक़्तु बि ही माण्हू जेके आहिनि उनमें ॿारड़ा आहिनि, औरतूं आहिनि ऐं माण्हू फाथल आहिनि, पर इन्हनि खे अञा ताईं रेस्क्यू न कयो वियो आहे। सीनियर सहाफ़ी कादिर लाशारी ॿोॾ जे वहिकरे में फाथल माण्हुनि जी मदद लाइ न रुॻो आवाज़ उथारियो, पर हिन IG सिंध ऐं कमिश्नर लाड़काणो घंवर लगारीअ सां राब्तो करे खेनि फाथल माण्हुनि जी फौरी तौर रेस्क्यू करण जी अपील बि कई। सीनियर सहाफ़ीअ जी अहिड़ी कोशिशुनि बाद कमिश्नर लाड़काणो ईदी फाउंडेशन वारनि सां गॾिजी कच्ची पुल वारे इलाइक़े में ॿेड़ियुनि ज़रिए रेस्क्यू ऑपरेशन शुरू कयो। लुढ़ी वियल ॻोठ जी मस्जिद ऐं हिकु ॿिनि झुगियुनि में 2 ॾींहनि खां पनाह वठी वेठल औरतुनि ऐं ॿारनि समेत 50 ॼणनि खे बचायो वियो। दंग ते पाणीअ में फाथल 50 माण्हुनि जूं हयातियूं बचाइण ते सीनियर सहाफ़ी कादिर लाशारी, कमिश्नर लाड़काणो, घंवर लगारी ऐं ईदी फाउंडेशन वारा जस लहनि। ॿोॾ जे वहिकरनि में फाथल सिंध खे हिन वक़्तु अहिड़नि ई हीरोज़ जी ज़रूरत आहे।